नाज़रीन, पंगरियो में आयलपुर शाख जी पुछड़ी से आबाद करन शहबाज अली खोसो ऐं अली शेर खोसो ते SDO पारां मुबैना तशद्दुद ऐं केस दाख़िल कराइण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली गुल खोसो। आयलपुर शाख जी पूछड़ी आबादगरन शहबाज अली खोसो अली शेर खोसो ते SDO पारां यरगमाल करे तशद्दुद करण ऐं मन घड़त कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ़ पूछड़ी जे आबादगारन शादी समाल वाह जी मोरी ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे सबब पंगिरो जोडो रोड 2 कलाकनि ताईं मुकमल बंद थी वियो। उन मौके ते आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त जेके करप्शन हुई उनखे एक्सपोज कयो हो, उन जे एवाज़ जेको आहे सो हींअर उन्हनि खे घुराए फ़ोन करे उन्हनि खे यरगुमाल बणाए मक़ामी माण्हुनि जी मदद सां SDO उन्हनि ते तशद्दुद कराए पोइ बाद में हथियारनि ऐं मोचड़नि जे ज़ोर ते लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जे ज़ोर ते उन्हनि खे वाटर कोर्स जे अंदरि बीहारे उन्हनि जा फ़ोटू कैप्चर कया विया ऐं उहो सबूत ठाहिया विया जेके कूड़ा आहिनि ऐं उन्हनि ते तशद्दुद इंतिहाई घणो कराए उन बाद उन्हनि खे ॿधे ऐं हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि खे ॿधे गाॾी में खणी खैरपुर गंबो पुलिस थाणे ते खणी वियो आहे। उन बाद पुलिस जे हवाले उन कया आहिनि। काफ़ी तशद्दुद 250 माण्हू गॾु कया हुई। 250 माण्हू गॾु करे ॿ ॼणा केॾा वञनि मारे उनखे कुटे आहे जेके जज सेवल सीनियर टंडो बागो कपिड़ा पुठनि था लाराए पहा ॾिठा लॻा पिया आहिनि, रत वुड़ी पई आहे, कुटिया अथनि उन्हनि खे। असांजो मोबाइलूं फुरियईं, गाॾी फुरियईं, फुर कयईं, पोइ गाॾी हथ ॿधे अखियूं ॿधी मुंहुं ॿधी गाॾी में विझी खैरपुर थाणे ते खणी वियो। शहबाज ते तशद्दुद करायो आहे SDO लाशारी साहब, उन्हनि खे घुराए ऐं असीं बस वारनि खां मुतालबो अदा करियूं त हिन जॻह FIR कटाई ड्यूटी इतला जी हिन जी साफ़ इंक्वायरी कई वञे। उन्हनि वधीक ॿुधायो त आयलपुर शाख जी हिन वक़्तु लाइनिंग जो कमु जारी आहे जॾहिं त पाणी जी बि बंदी आहे। कीअं आबादगार वाटर कोर्स तोड़ींदा। हुननि चेताव ॾींदे चयो त जांच करे फौरियल सामान समय तशद्दुद जे केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आसिफ अली वेड़ो सां गॾु अली गुल खोसो, आवाज़ TV।